यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म एंड मॉडर्न साइंसेज भिटशा जी कॉन्फ्रेंस हॉल में थींदड़ तकरीब सचल सरमस जी शायरी में सूफी फिकर जी प्रचार जे उनवान ते सिंध जे मुहक़िक़ दानिश्वर ऐं लेखक डॉक्टर मखमूर बुखारी अॼो के फिक्री लेक्चर में कयो। तकरीब जे उन्हीअ मौक़े ते यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर अरशद सलीम फिक्री लेक्चर ते रोशनी विझंदे चयो त सूफ़ियुनि जो तालुक़ पंहिंजी धरती सां हूंदो आहे। हिन जे मन में इंसानियत हूंदी आहे। पंहिंजो पाण खे इंसानियत वारे दर्जे जी सुञाणप ऐं माण्हुनि लाइ मन में दर्द रखणी सूफ़ीज़म आहे। फ़र्द जी सुञाणप जो तसवुर ॾे त उहो ई तसौफ़ आहे। हुन वधीक चयो त सूफ़ी जी इहा सुञाणप जंहिंजो इख़लाक़ सभ खां बाला ऐं बुलंद हुजे, तसौफ़ बि फ़र्द सां हुस्ने इख़लाक़ आहे। तसौफ़ असांखे सब्र, रवादारी, बर्दाश्त, एहतराम जो रस्तो ॾेखारियो आहे, जंहिंमें उहा ई सूफ़ियत ऐं तसौफ़ आहे। असांजे इदारे जी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी जी इहा ई मंशा आहे त हिते तसौफ़ ऐं सूफ़ियुनि ते फिक्री लेक्चर कराए शागिर्दनि जे ज़हन में सूफ़ियुनि जो असली किरदारु साम्हूं आणणु खपे। इंसानियती सूफ़ियत जो नाओ आहे। अॼोके हिन फिक्री लेक्चर जी कार्रवाई सिंध जे बर्ख लेखक, कहाणीकार, खाका निगार ऐं उस्ताद शहबान मुस्तड़ो हलाई। तकरीब में यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म एंड मॉडर्न साइंसेज भिटशा जे उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुन ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।